अब है लोकेशन मामा लालू कराई आहे हिकिड़े गाने जी शूट कया आहियूं। सन टीवी जो गानो कल्चरल सॉन्ग आहे सन टीवी ते ऑन ईयर वेंदो। हे हुनजो सेट आहे। हिन सेट जे लाइ असां इलाही परे खां आया आहियूं। मतिलबु हे इलाइक़ो तक़रीबन पटीदन जे वेझो आहे। ईअं मामा पटीदन जे वेझो आहे। पक्का चांग पटीदन ऐं भिरा रोड जे वेझो इलाइक़ो आहे। सेंटर ते आहे। ऐं इमरान चांडियो साहब असांजो प्रोग्राम मैनेजर सन टीवी उन मूंखे चयो त मामा अहिड़े क़िस्म जी लोकेशन त मूंखे ख़बर हुई मूं कंहिं ड्रामे लाइ लोकेशन अरेंज कई पर उन करे वरी मुंहिंजो इमरान साहब पहिरियां तमामु पोइ असांजे कल्चर डे जे हवाले सां तमामु ख़ूबसूरत लोकेशन आहे। थैंक यू सर, थैंक यू। चल जाओ कुकड़िया दोस्तों मां जॾहिं हिन ॻोठ में आयुसि त मुंहिंजूं माज़ी जूं यादियूं ताज़ा थी वियूं। छो त हे सभु जेके शयूं नज़र ते अचनि थियूं असां पंहिंजे ॻोठनि में ॾिसंदा हुआसीं। माना वाहणनि में जिते रहंदासीं या परते परते ॻोठनि में वेंदासीं त इहे सभु शयूं नज़र ईंदियूं। ईअं ट्रैक्टर ख़राबु थियल बीठल जानवर ॿकरियूं वण या हे ॾिसो जेके जानवरनि खे गॾु लाइन सां बीहारे असां उन्हनि खे गाह ॾींदा आहियूं बोह ॾींदा आहियूं त हे सभु उहो ई सेम सिस्टम आहे। पर ॾाढो कराची खां परे आया आहियूं असीं तॾहिं हे शयूं उहे असांखे मिलियूं आहिनि। ऐं जंहिं बि लोकेशन ते असां मतिलबु ईंदा आहियूं रिकॉर्डिंग जे हवाले सां त माण्हुनि जी ॿारनि जी ख़लक़त जमा थी वेंदी आहे। उन्हनि जे लाइ असां नायाबु हूंदा आहियूं। दोस्तो गॾु तव्हां ॾिसो था हे ॻोठ में इलाही ज़रियो हूंदो आहे कमाई जो बि वज़न खणण जो बि थोरी तरक़ी ज़रूरु थी आहे। व्हील ज़रूरु चेंज थी विया आहिनि। असां वटि त पहिरियों उन ज़माने में काठियुनि जा व्हील हूंदा हुआ तव्हांखे ख़बर हूंदी। हे इलाही महिनत कंदा आहिनि। हे जानवर असांजे ॻोठनि में इलाही कमु कंदा आहिनि छो त हिते गाॾियूं न हूंदियूं आहिनि ट्रकियूं न हूंदियूं आहिनि वज़न खणण वारियूं उहे गाॾियूं न हूंदियूं आहिनि पर हिननि ते इहो वज़न सॼो ढोइबो आहे। ऐं हीअ जॾहिं मां कबरियूं ॾिठियूं त मूंखे वॾी ख़ुशी थी त कराची में त नज़र ई कोन थियूं अचनि। माण्हू हिननि खे पकिड़े विकिणी था छॾनि जेके ॿाहिरि वञनि थियूं मुल्कनि में। ऐं हीअ कमाल कल्चर आहे। हे ज़बरदस्त। असां नंढड़ा हूंदा हुआसीं पोइ कुकड़ियुनि जा अंडनि में ॿचा फुटंदा पोइ असां उन्हनि जे पुठियां पवंदा हुआसीं ॻोठ में। ऐं इहे ॿचा मतिलबु जाॾे हुननि जी माउ वेंदी आहे इहे ॿचा सभु ओॾे वेंदा आहिनि। पोइ हिननि खे भउ न हूंदो आहे कांवनि जो हिलियुनि जो सरण बि चवंदा आहिनि जंहिंखे। ऐं दोस्तो कुझु जानवर बीठल आहिनि बाक़ी त ॿाहिरि चरण विया आहिनि। हीअ ॿकरियूं हिते बीठल आहिनि। ॿकरियूं असांजे हर घर में हूंदियूं आहिनि। ॻोठनि में ॿकरियूं असांजे हर घर में हूंदियूं आहिनि। वाह वाह हे कमाल जी चुल्ह आहे दोस्तो। ॾिसो मतिलबु ॻोठ में हे चुल्ह लाज़मी हूंदी आहे घणा जी हूंदी आहे। ऐं हीअ मंझि हूंदी आहे जंहिं ते वेही असां कंदा आहियूं। हे असांजो कल्चर आहे ख़ूबसूरत कल्चर आहे। ऐं हीअ ॿकरियूं ऐं दोस्तो ॿकरियूं असां वटि हर 6 महीने 2-2 3-3 फ़र्क़ु कंदियूं आहिनि। इन लाइ असांजे ॻोठ जे हर घर में हूंदियूं आहिनि। हे नलको बि उहो ई असांखे पुराणियूं यादियूं थो ॾिए। हिननि जे हेठां वेही असां विझंदा हुआसीं। हे ॾिसो दोस्तो त हीअ हिन घर में मतिलबु का भित वित न आहे। हे लोड़ा वोड़ा जेके आहिनि कांडेरनि सां इन्हनि सां ॾिनल आहिनि हिन घर में जीअं कल्चर में हूंदा आहिनि ॻोठनि में हूंदा आहिनि। हे ॾिसो साम्हूं जेके रश नज़र थी अचे इहे असां रिकॉर्डिंग ते आहियूं त हिननि जे लाइ असीं नायाब आहियूं छो त असांखे पेंटियूं पातल हूंदियूं आहिनि छोकिरियुनि खे बि जीन्स वीन्स पातल हूंदियूं आहिनि त उहो उन्हनि खे ॾिसी हैरान थी वेंदा आहिनि त यार हे कहिड़ी मखलूक आई आहे। हे फुटियुनि जी मौसम आहे। हिते लकड़ियूं पयल आहिनि काठियूं पयल आहिनि सॉरी हे चूज़ा मूंखे त ॾाढा था वणनि। मां त चवंदो वापसी ते खणंदो वञा पर इहो गुनाह आहे। नंढड़ा बच्चा आहिनि इहे एॾा ख़ूबसूरत मूंखे एतिरा वणनि था। हिननि जी चूं चूं जेका थिए थी कमाल आहे। कमाल जो कल्चर आहे असां वटि। कुझु माण्हुनि हिन कल्चर खे अञा ॻोठनि में संभाले रखियो आहे। हेॾे अॻिते हलूं था। हेॾे हलूं था हिकिड़ो कुतो नज़र थो अचे। दोस्तो हे असांजो तमामु वफ़ादार साथी दोस्त हूंदो आहे। हे वीचारो चौकीदारी ईअं कंदा अथव असांजे मालनि जी या असांजी मिल्कियतुनि जी चौकीदारी राति जो ईअं कंदा अथव पालतूअनि ई ॻोठ में। ऐं हेॾे अचूं था ॾिसो था रश ॾिसो था ॿारनि जी बीठल आहिनि। ऐं हिते हिकिड़ी मूंखे कुतर मशीन बि नज़र आई दोस्तो। कुतर मशीन उहा पहिला साम्हूं ॾिसो था कुतर मशीन। असीं पाण हिन में मतिलबु गाह लूणे ईंदा आहियूं पोइ हिन में गाह कटे वरी जानवरनि खे हिननि में ॾींदा आहियूं विझी हिननि में ॿारनि में। हीअ ॾिसो था तव्हां ॿकरियूं वेठल आहिनि। ॿकरियूं कुझु जेके मतिलबु पेट सां आहिनि या नंढियूं आहिनि उहे हिते बीठल आहिनि बाक़ी ॻोठ में वियल आहिनि चरण वियूं आहिनि। ॾिसो था तव्हां दोस्तो बहरहाल हीअ कल्चर असांजो जेको कल्चर आहे तमामु ख़ूबसूरत ऐं रिच कल्चर आहे। इन जहिड़ो कंहिंजो बि कल्चर कोन्हे। मूंखे त ॼण हिन पटीज़न जे ॻोठ सां सफ़ा ॼण इश्क थी वियो आहे प्यारु थियो आहे सभु कुझु ॾिसी।